अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे यूज़ ऑफ दिस एंड दैट। अॼु जे लेक्चर मां तव्हांखे ॿुधायां त दिस ऐं दैट छा आहिनि, ठीकु आहे, इहे छो यूज़ थींदा आहिनि। हाणे पहिरीं त मां तव्हांखे दिस जो मतिलबु ॿुधायां त दिस जो मतिलबु सिंधी में आहे ही, ठीकु, हिन खे उर्दू में चयो वेंदो आहे ये। अगरि दैट जो ॿुधायां त दैट खे पाण सिंधी में चवंदा आहियूं हू, सही, ऐं इन खे उर्दू में चयो वेंदो आहे वो। ऐं हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां त इहो वर्ड्स हिकु शइ लाइ यूज़ थींदा आहिनि, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे पहिरीं ॿुधायां त दिस छा आहे ऐं दिस छा लाइ यूज़ थींदो आहे, ठीकु आहे। मां थोरो एग्ज़ाम्पल सां ॿुधायां त तव्हांखे क्लियर थी वेंदी इहा शइ। जॾहिं त पाण को दुकान ते वेंदा आहियूं ऐं दुकानदार खे चवंदा आहियूं त हे शइ ॾेखार, सही, चवंदा आहियूं, सही, इहो आइडिया हूंदो तव्हांखे। शो दिस वन, छा आहे, उहो शइ पाण खां वेझी हूंदी आहे, ठीकु आहे, क़रीब हूंदी आहे, साम्हूं पई हूंदी आहे, तॾहिं उहो पाण हुनखे इहो चवंदा आहियूं त हे शइ ॾेखार, सही। इन तरह पाण घर में बि चवंदा आहियूं त हे टीवी असांजो आहे, सही। हाणे टीवी असांजे वेझो पियो आहे तॾहिं पाण हुन लाइ दिस यूज़ कंदा आहियूं, सही। दिस इज़ आवर टीवी, सही। इन करे दिस जो यूज़ थींदो आहे। दिस हमेशह वेझे जी शइ लाइ यूज़ थींदो आहे, जेका शइ वेझी पई हूंदी आहे, जेका शइ क़रीब पई हूंदी आहे, उन लाइ यूज़ थींदो आहे। ऐं हिकिड़ी ॿी एग्ज़ाम्पल ॾियां त दिस इज़ माई ओल्ड मोबाइल, हे मुंहिंजो पुराणो फ़ोन आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॿी एग्ज़ाम्पल ॾियां त दिस इज़ माई कैमरा, हीउ मुंहिंजो कैमरा आहे, सही। कैमरा मूंसां वेझो हूंदो त मां दिस जो यूज़ कंदो आहियां, सही। अगरि इहो ई शइ ॿी अगरि मूंसां परे हुजे या ॿियो को दोस्त वटि पई हुजे त मां दैट जो यूज़ कंदो। जॾहिं मां दैट जो ॿुधाईंदमि त हुन में इहो शइ तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदी। आई होप तव्हांखे दिस क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे दैट ॿुधायां त अॼु जो पंहिंजो लेक्चर पोइ कंप्लीट थी वेंदो। दैट जेका आहे उहो बि हिकिड़ी शइ लाइ यूज़ थींदो आहे, बट क़रीब जी जेका वेझे जी शइ लाइ उन लाइ यूज़ न थींदो आहे, सही। जेका शइ परे हूंदी आहे उन लाइ यूज़ थींदो आहे। एग्ज़ाम्पल त इहो ई शइ तव्हांखे ॿुधायां त पाण कंहिंखे ॿुधाईंदा आहियूं हू मुंहिंजी गाॾी आहे, दैट इज़ माई कार। अगरि गाॾी वेझी हुजे त पाण छा चवंदा आहियूं, ही मुंहिंजी गाॾी आहे, सही। उन में छा थींदो, दिस इज़ माई कार। बट हिते गाॾी पाण वटि न आहे, सही, ॿियो किथे बीठी आहे, त पाण हिन में छा चवंदासीं, दैट इज़ माई कार। अगरि जॾहिं को सेंटेंस हिन लाइ ॿुधाईंदासीं तॾहिं दैट जो यूज़ थींदो। पाण कंहिंखे अगरि चवंदासीं त हू मुंहिंजी गाॾी आहे, सही। हाणे मां तव्हांखे ॿी एग्ज़ाम्पल सां थोरो ॿुधायां त पाण कंहिंखे चवंदा आहियूं हू तव्हांजो घरु आहे, दैट इज़ योर हाउस। अगरि पंहिंजे साम्हूं घरु हूंदो, पाण सां वेझो घरु हूंदो त पाण हमेशह छा चवंदा आहियूं, ही घरु तव्हांजो आहे, सही। त हिते पाण छा यूज़ कयो आहे, हू घरु तव्हांजो आहे, त हिते छा थी वियो, दैट इज़ योर हाउस। जेका शइ परे हूंदी उन लाइ पाण दैट जो यूज़ कंदा आहियूं, जेका शइ पाण सां वेझी हूंदी उन लाइ छा यूज़ कंदा आहियूं, दिस जो यूज़ कंदा आहियूं। वरी मां हिकिड़ी दफ़ा दैट रिपीट कयां त जेका शइ पाण सां परे हुजे, वेझी न हुजे, उन लाइ पाण दैट जो यूज़ कंदा आहियूं। हिकिड़ी ॿी एग्ज़ाम्पल ॾेई छॾां त दैट इज़ माई ड्रेस, हू मुंहिंजी ड्रेस आहे, सही। अगरि इहो ई शइ मूंसां वेझी हुजे हा त मां चवां हा दिस इज़ माई ड्रेस, ठीकु। आई होप अॼु जो लेक्चर तव्हांखे क्लियर हूंदो। अगरि तव्हांखे को बि क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।